सुल्तान कबूस। मथुरा जो क़िलो ओमान जे तारीख़ी क़िलनि मां हिकु आहे। अॼु मां तव्हांखे वठी वेंदुसि मथुरा जे क़िले, जेका मस्कत जे मथुरा इलाइक़े में वाक़िअ आहे। इहो क़िलो जबलनि ते वाक़िअ आहे, जंहिं सां मथुरा बंदरगाह ऐं इन जे आस पास जे इलाइक़नि जो नज़ारो करे सघिजे थो। क्या ब्यूटीफुल यार कारीगरी, वाइट बिल्डिंग है पुराने दौर की और खिड़कियाँ वही ग्रिल स्टाइल कल्चरली। क़िले जी तामीरात जो आगाज़ सन 1507 ईस्वीअ में थियो, जॾहिं पुर्तगाली साम्राज्यनि ओमान में मौजूदु हुआ। पुर्तगाली दौर में क़िले खे मज़बूत करण लाइ इन में टावर ऐं मज़बूत भितियूं शामिल कयूं वयूं। 1670 ईस्वीअ में इमाम सैफ बिन सुल्तान जी क़यादत में पुर्तगाली साम्राज्यनि खे ओमान मां नेकाली ॾिनी वई, जंहिं खां पोइ क़िलो हिकु अहम दिफ़ाई मुक़ाम बणिजी वियो। क़िले जी मौजूदा हालत: इन में 3 गोल टावर आहिनि, जेके बंदूकनि सां लैस आहिनि। इन में का ख़ासि कमरा या सेटिंग जा इलाइक़ा मौजूदु नाहिनि, पर इन जी डिज़ाइन अहिड़ी आहे जो इहा दिफ़ाई मक़सदनि जे लाइ ठहियलु आहे। क़िले जी मरमत 1980 ईस्वीअ खां वठी कई वई आहे ऐं ताज़ो ई इन में सक़ाफ़ती ऐं फ़न जी नुमाइशूं मुनक़द कयूं वयूं आहिनि। हाणे हिकिड़ो सक़ाफ़ती ऐं इस्लामी शेर थी वञे हिन मथुरा क़िले जे नाले ते। मथुरा जी मौजनि में वहदत जो राज़, हर साज़ में आहे दुरूद नवाज़। साहिल ते सजदे जा निशान पिया, रहमत जा बादल बि हिते वसिया। हवा में महके थो नूर नबी, मिठड़ा मदीने जा साज़ लॻे। मस्जिदुनि जा मीनार सॾकनि हमेशा, अलाह मुहम्मद जो ज़िक्र करे। मथुरा जी धरती बि पाक लॻे, जिते ज़िक्र अल्लाह जो नूर लॻे। हिन क़िले जी तामीरात खे ॾिसी करे असांखे पंहिंजो सिंध जो क़िलो यादि अची वियो। तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध में सन में वाक़िअ सेवण जे रोड सन में वाक़िअ हिकिड़ो क़िलो आहे, जंहिंजी दीवार 33 किलोमीटर ताईं वसी आहे, जंहिं क़िले खे टालपुरनि ठाहियो दिफ़ाई निज़ाम जे ऐं पंहिंजी सिक्योरिटी जे लाइ, जंहिं क़िले खे रनीकोट जे नाले सां सॾियो वेंदो आहे। क़िले जी ऊचाई ते पहुचण खां पोइ जॾहिं नज़ारो ॾिठोसीं त दिलि चए थी त वरी हिकु दफ़ा ॿीहर सुठनि लफ़्ज़नि में इन खे पढ़ियो वञे। ए मथुरा तूं रहमतनि जी सरज़मीन आहीं, समुंड जी लहरुनि में बि वहदत जी तस्बीह आहीं। कॉर्निश ते वाहब दुरूद ॻाए सजदे में झुकियो आहे नीर जो पाणी। मीनारनि मां गूंजे थो आज़ान जो साज़, नूर मुहम्मदीअ सां रोशन आहे राज़। बाज़ार मथुरा जी तारीख़ जा अक्स, हिते हर पथर थो ॻाए सबक़। क़दीम गलियूं रोशनियूं रवायतूं, वापारियुनि जा चहिरा सखावत जूं आयतूं। हिते इस्लाम जी बि ख़ुशबू थी अचे, मुसाफ़िर बि सुकून जी छांव में रहे। समुंड बि थो क़दम चुमे, हिन मटीअ में कुबत अल्लाह जो नूर झलके। ही मथुरा, हीअ वादी, ही मौजूं, ही रहमतूं बि तारीख़ जूं ॻाल्हियूं बि मौजूदु। ही शाइरी सिर्फ़ु और सिर्फ़ु मथुरा जे लाइ।
मैं अभी इस वक्त कोलंबो के इस किले पे मौजूद हूँ और ये किला बहुत खूबसूरत नज़ारा यहाँ से कॉर्निश का। उम्मीद है आप लोगों को ये व्लॉग ज़रूर पसंद आएगा। तारीखी है ये जगह और इसको विजिट करना हमारी ख्वाहिश भी थी और फाइनली आज हमने आप सब लोगों के लिए ख्वाहिश पूरी की। इस टेलीस्कोप के ज़रिए हम दूर से देख सकते हैं कि भाई कौन दुश्मन आ रहे हैं कौन नहीं। क्या बात है, नाइस। जंग के हालात में दूर से दिखते हैं ना। हाँ देख, अभी मैं ऊपर तो हाँ? आ रहा हूँ एक टेक्नोलॉजी चेक करें। उस दौर में इस तरह की टेक्नोलॉजी होती थी जिससे ये दिफाई निज़ाम मजबूत था इनका। यहाँ से फायर मारते थे ये पॉइंट कॉर्निश बाज़ार है, ओल्ड मथुरा बाज़ार। ये एक्चुअली इनकी आसान ज़बान में आसान लफ्ज़ों में बताऊं कि ये समझो पोस्ट ऑफिस थी जहाँ से ये ख़त लिखकर जो है ना कबूतरों के ज़रिए भेजा करते थे। सही बात है। फिशिंग लेक है।